इमरान खान के कचे में धाड़ियल था शहीद थियल पंजाब पुलिस के 12 जवानन की जनाज़े नमाज में वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी, IG पंजाब उस्मान अनवर, एडिशनल IG स्पेशल ब्रांच जुल्फकार हमीद बेन शिरकत। रोहारन खिलाफ ऑपरेशन हमले में मुलविस एक धाड़ियल बशीर शर्मा जी वो बजना जख्मी। IG पंजाब उस्मान अनवर जो चवण आहे आखिरी धाड़ियल के खात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। रात की ऊंधाई में लिकी वार कयो वियो आहे। शहीद एहलकारन की कुर्बानी ज़ाया थियण न ॾिनी वेंदी। वफाकी घरू वजीर मोहसिन नकवी तरफा शहीद पुलिस एहलकारन के तमकाए शिजात ॾियण जी सिफारिश संदसि चवण आहे त पुलिस एहलकारन ते हमलो कंदड़न जो अंजाम ख़राब थींदो। पुलिस एहलकारन अज़ीम मक़सद लाइ पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो आहे। पंजाब हुकूमत DPO समेत 3 पुलिस ऑफिसरन के उहदे तां हटाए छॾियो। ख़तरनाक तरीन धाड़ियलनि जे सिर जी क़ीमत 1 करोड़ रुपया मुक़रर करण जो ऐलान। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी हिदायत ते ख़तरनाक धाड़ियलनि जे सिर जी क़ीमत 50 लख मुक़रर। संदसि चवण आहे त पुलिस एहलकारन जी शहादत में मुलविस धाड़ियलनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। नाणे वारे वफाकी वजीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवण आहे त स्टाफ लेवल मुआहिदो न थियण जूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। सेप्टेम्बर में IMF जो बोर्ड रक़म जी मंज़ूरी ॾेई छॾींदो। कमर्शियल बैंकुनि खां फंडनि जी फरहमी लाइ हक़ारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। आलमी एजेंसियुनि तरफ़ां रेटिंग बहितर थियण सां कमर्शियल बैंकुनि जो रद्द-ए-अमल हक़ारी आहे। चीन, सऊदी अरब, गॾियल अरब इमारात हक़ारी मोट ॾिनी आहे। हलंदड़ साल $2 अरब जी परॾेही फाइनेंसिंग जी ज़रूरत पवंदी। ईरान में हादसे सबब फोत थियल 28 पांधीरनि जा मढ़ ख़ासि जहाज़ ज़रिए ॾे आंदा पिया वञनि। ईरानी शहर यज़्द हवाई अॾे ते पांधीरनि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। जनाज़े निमाज़ में पाकिस्तानी सफ़ीर ऐं ईरानी अख़्तियारनि जी शिरकत। मढ़नि ऐं ज़ख़्मियुनि खे ख़ासि जहाज़ ज़रिए जेकाबाद आंदो पियो वञे। मीरपुर माथेलो जे सहाफ़ी नसरुल्लाह गिरानी कत्ल केस में PPMA ख़ालिद लुंडे संदसि पुटनि जी ज़मानत में 26 अगस्त ताईं वाद मक़तूल जी अमर पठाणी गडाणी भी अदालत में पे जवाबदारनि जे मुस्तक़िल ज़मानत रद्द करण या न करण बाबति फ़ैसिलो अदालत सूमर ते कंदी। जांच ऑफिसर सिराज लाशाई जो चवण आहे त केस जी जांच रिपोर्ट अदालत में पेश कई वई आहे। सूमर ते अदालत फ़ैसिलो ॿुधाईंदी। शिकारपुर में जमीनी तकरार तां झेड़े में 2 सगन भाइरन समेत 3 ॼणा क़तल। हथियारबंदन 2 भाइरनि वीरम मिर्ज़ा लोहर ऐं शकील लोहर खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। धोरन में छिगता जो खेड़े सो खाए जो नारो हणंदड़ सूफ़ियुनि जे सरताज सूफ़ी शाह इनायत जे उर्स जो ॿियो ॾींहुं। गादी नशीन अताउल्ला सतारी जे सूफ़ियुनि जे सुंग में दरगाह ते आमद। सूफ़ी रागिन सूफ़ियाणो राग ॿुधाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। ऐं रावलपिंडी टेस्ट जो ॿियो ॾींहुं बंगाली बैटर्स जे नाले शादमान, मुशफ़िक इब्राहिम, लिटन दास ऐं शंटू जूं 50। बांग्लादेशी टीम पंहिंजी 5 विकेटुनि जे नुक़सान ते 316 रन्सूं ठाहे वरितियूं। क़ौमी टीम खे अञा बि 132 रन्सुनि जी सरसी।